पासवान डेमोक्रेट पार्टी जे PS91 ते नामज़द उम्मीदवार नरगिस खान जो कार्नर गरजानी मुख्तलिफ इलाक़नि में शानदार इस्तक़बाल गुज़िरियल हुकूमतनि अवाम जा बुनियादी मसइला हल करण बदिरां रहंदो ख़राब कए अवाम जा बुनियादी मसइला हल करण लाइ निकिता आहियूं। PS91 जे अवाम फूकणीअ खे वोट ॾेई कामयाब कंदो ऐं PDP उम्मीदवार नरगिस खान जो कार्नर गरजानी खे ख़िताब। तफ़सील मूजिब पासवान डेमोक्रेटिक पार्टी तरफ़ां PS91 जे नामज़द उम्मीदवार नरगिस खान मुख्तलिफ इलाक़नि में कार्नर गरजानी मुनक़िद कयूं जंहिंमें जॾहिं त अवाम तरफ़ां गुलनि जी वर्खा करे शानदार इस्तक़बाल कयो वियो। उन मौक़े ते नरगिस खान ख़िताब कंदे चयो त गुज़िरियल हुकूमतनि अवाम जा बुनियादी मसइला हल करण बदिरां रहंदो ख़राब कया आहिनि। अवाम जा बुनियादी मसइला हल करण लाइ निकिता आहियूं। हुन चयो त PS91 जे अवाम फूकणीअ खे वोट ॾेई कामयाब कंदो ऐं नरगिस खान वधीक चयो त गुज़िरियल हुकूमतुनि बिजली पाणीअ जी खोट त ख़त्म न कराए सघियूं पर तालीमी मसइला बि घटिजण बदिरां वधंदा रहिया। हुन जो चवणु हो त सिवरेज जो निज़ाम जीअं जो तीअं नाकारा बणियल आहे। ट्रांसपोर्ट जो मसइलो बि हल न कयो वियो आहे। हुक्मराननि अवाम खे रुॻो ॿिन्ही हथनि सां लुटियो ऐं फुरियो ऐं रिश्वतखोरी आम करे ग़रीब अवाम जो जीअण जंजाल कयो वियो आहे। मथां वरी महांगाई अवाम जी चेल चिॿी करे छॾी आहे। उन करे असीं अवाम खे वटि आया आहियूं त पासवान डेमोक्रेटिक पार्टीअ खे कामयाब करे त जीअं गॾियल हिकमत अमलीअ सां बुनियादी मसइला हल कराए सघिजनि।